Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। हिकु भेरो ॿीहर सिंध में चौमासे जी वसकारे जी शुरूआत थी वई आहे। सिंध जी राजधानी कराची में बि मौसमियात खाते पारां ॿुधायो वियो हो त हिते बि बरसाति थींदी ऐं तेज़ बरसाति थींदी। उन सबबि हिकु भेरो ॿीहर शहरी बोर्ड जो ख़दशो पिणु ज़ाहिर कयो वियो। मजबूरी तरह सां जॾहिं बि सिंध जी राजधानी कराची में बरसाति थिए थी त उन ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सियासत थींदे नज़र ईंदी आहे। वाज़ तरह सां कुझु ॾींहं पहिरियां बि असां ॾिठोसीं जॾहिं बरसाति थी त उन खां पोइ वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत हिक ॿिए साम्हूं थींदे असांखे नज़र आया ऐं जेका सियासत कई वई, जंहिंखां पोइ वज़ीर आज़म पारां ज़िम्मेवारी NDMA खे ॾिनी वई। NDMA चेयरमैन हिते पहुतो, हुनजो मुलाक़ातुनि जो सिलसिलो बि जारी रहियो। NDMA FW पारां टिनि कराची जे वॾनि नालनि जी सफ़ाई जी ज़िम्मेवारी खई वई, जॾहिं त मजमूई तरह सां कराची में 38 नाला आहिनि, जिन मां 35 ॿियनि नालनि जी जेका ज़िम्मेवारी आहे सफ़ाई जी ज़िम्मेवारी उहा हिन वक़्तु स्वीप KMC ऐं नेस्पाक कनि पिया। हिकु पासे इहा सूरत हाल आहे त ॿिए पासे इहो बि नज़र अचे पियो अॼु जी जेका थियल बरसाति हुई, हालांकि ॿुधायो वियो आहे त सुभाणे ऐं ॿिए ॾींहं ते इन खां वधीक बरसाति थींदी ऐं इन सॼे मामले ते इहो बि ॿुधायो वियो त हिकु भेरो ॿीहर शहरी बोर्ड जो ख़दशो पिणु मौजूदु आहे। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं ऐं जेके ज़िम्मेवारनि खां आज़ादु थींदे मुख़्तलिफ़ इदारा असांखे नज़र अचनि था, ख़ासि करे कराची में ऐं सफ़ाई जे मामले ते, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु स्टूडियो में जॉइन कयो SN TV न्यूज़ जा चीफ रिपोर्टर आहिनि शबीर लाशर। अस्सलाम वालेकुम शबीर। वालेकुम अस्सलाम मिराज। शबीर, ॿुधाइजो ज़ाहिरा हिकु सियासत त असां ॾिठीसीं जॾहिं पोइ बरसाति थी पए उन वक़्तु ताज़ो ई कुझु जेके शयूं साम्हूं अचनि पियूं सोशल मीडिया ते या जेके प्रेस रिलीज़िस जारी थियूं आहिनि त कराची में असां NDMA FW जे अचण खां पोइ शायदि का बहितरी आई आहे नालनि जे हवाले सां या जेका सफ़ाई थी पए, मुख़्तलिफ़ फुटेजिस बि हलनि पिया। हिन वक़्तु ताज़ी सूरत हाल कहिड़ी आहे अॼु जी बरसाति खां पोइ? अॼु जी बरसाति जेतोणीकि एतिरी का घणी बरसाति न पई आहे मिराज, 40-42 मिलीमीटर उहा बि सदर में पई आहे। सभ खां वधीक उनखां जेके ॿिया इलाइक़ा आहिनि ओतिरी बरसाति न पइजी सघी आहे, पर उन बावजूदि असां ॾिठो त शारा फैसल ऐं कुझु ॿिया जेके अहम रोड्स आहिनि उन्हनि जे कुझु हंधनि ते पाणी असांखे बीठल नज़र आयो, जिते ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर थी। उहे अहिड़ा हंध आहिनि जिते हर भेरे बरसाति जो पाणी गॾु थींदो आहे। हेठाहीं वारा हंध आहिनि ऐं उन्हनि जे पासे में जेके मथाहीं वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि समुंड जो जेको ड्रेनेज आहे या पाणी जो जेको निकाल आहे उहो उन्हनि ई पॉइंट्स ते हुजे थो ऐं उते कलाक ॿ उहो पाणी ज़रूरु बीठल हुजे थो ऐं मशीनरी जेका आहे उते मौजूदु हुजे थी, वरी उहो पाणी निकिरणु शुरू थी वेंदो आहे। पर मजबूरी तौर ते जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त कराची में जेका बरसाति थिए थी उन ते सियासत जेका आहे उहा थींदे नज़र अचे पई। बिल्कुलु अॻु में बि असां ईअं ॾिठो ईअं थींदो आहे, पर गुज़िरियल 2 सालनि खां जीअं PTI जी वफ़ाक़ी सरकार आई आहे तीअं ई कराची जी गंदगी ऐं कराची जे नालनि ऐं कराची में थींदड़ बरसाति पाणी ते कुझु वधीक जेका आहे उहा सियासत थींदे नज़र अचे पई। ताज़ो जेका हिन खां अॻु में बरसाति थी कराची में जेका जेतोणीकि इलाही सारी घणी बरसाति बि हुई, 80 मिलीमीटर, किथे 100 मिलीमीटर बरसाति बि हुई। कराची जा जेके उतरिया ऐं ओलह वारा इलाइक़ा हुआ उते जेको आहे उहो पाणी घणो बीहजी वियो। नतीजे तौर उते सिंध हुकूमत ते तनक़ीद थी। सिंध हुकूमत सां गॾु जेके शहरी पंहिंजो मकानी इदारा आहिनि या शहरी हुकूमतूं आहिनि जीअं KMC या DMCs आहिनि, उन्हनि जो केरु नालो नथो वठे, पर सिंध हुकूमत ते तमामु घणी तनक़ीद थी। पर असां ॾिठो सिंध हुकूमत उन दौरान बि कमु कयो ऐं उनखां पोइ वज़ीर आज़म जेको आहे उन मामले जो नोटिस वरितो 3 ॾींहंनि खां पोइ। जॾहिं NDMA चेयरमैन हिते पहुतो त उनजी तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस जॾहिं उन ॾींहुं वारी ॾिसंदो त उनमें हुन पाण चयो त हू जॾहिं कराची पहुता त कराची मां पाणी निकाल थी चुको हो। पर इन जे पोयां आख़िर का शइ ज़रूरु आहे जो कराची में ई सॼो कुझु थिए पियो। इन हवाले सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻवान या सूबाई वज़ीरनि सां त 2-3 फैक्टर जेके आहिनि मिराज उहे असांखे कराची में नज़र अचनि था। कराची जा नाला बिल्कुलु शबीर, मां इन ते ई ईंदुसि। ज़ाहिरा पोएं साल में असां ॾिठोसीं अली ज़ैदी साहिब जॾहिं बरसातुनि खां पोइ आया, हिकु फंडिंग हली पई ऐं माण्हुनि खे चयो वियो त तव्हां पैसा ॾियो नालनि जी सफ़ाई ते। ख़ैर उहा असांखे हिन वक़्तु सूरत हाल नज़र आई। हाणे कराची में 38 नाला उन्हनि ते जेके ग़ैर क़ानूनी कब्ज़ा थियल आहिनि या जेको कचिरे वारो मामिलो आहे इन जी बुनियादी ज़िम्मेवारी कंहिंजी आहे ऐं जेके नालनि ते ग़ैर क़ानूनी कब्ज़ा आहिनि उहा ज़िम्मेवारी कंहिंजी आहे, उन्हनि ते फोकस सिंध हुकूमत बि ख़ासि करे छो नथी करे? मिराज, कराची में 2 क़िस्मनि जा नाला आहिनि।
हिकिड़ा आहिनि वॾा बरसाती नाला, उहे टोटल आहिनि 38 नाला, उहे KMC जे मातहत आहिनि। उन्हनि जी सफ़ाई, उन्हनि जी सार संभाल ऐं उन्हनि जे मथां थींदड़ अॾावतूं हटाइण, उहा मुकमल तौर ते KMC जी ज़िम्मेवारी आहे। उनखां पोइ ॿिया जेके नंढा नाला आहिनि उहे बि ॿुधाया था वञनि के 150-200 नाला आहिनि जेके वरी DMC जे अंडर अचनि था। सिंध हुकूमत जो केस इहो आहे, सिंध हुकूमत थी चए त जेके KMC जे मातहत ईंदड़ 38 नाला आहिनि उन्हनि जी सफ़ाई लाइ हिन वक़्त ताईं असां मेयर कराची या KMC खे 50 करोड़ रुपया ॾेई चुका आहियूं हिननि साल ॿिनि जे अंदरि। उन बावजूदि सिंध हुकूमत पाण बि चए थी त उन्हनि नालनि जी सफ़ाई नथी सघी। जंहिंखां पोइ सिंध हुकूमत चयो त वर्ल्ड बैंक जे ताउन सां स्वीप नाले हिकिड़ो प्रोग्राम आहे जेको शुरू थियो आहे, जेको उन तहत असां उन्हनि नालनि जी सफ़ाई जो जेको कमु आहे उहो शुरू कयो आहे। पर जॾहिं NDA में हिते पहुती, चेयरमैन साहब हिते पहुतो वज़ीर आज़म जी हिदायत खां पोइ, त सिंध हुकूमत उन्हनि खे 3 नालनि, वॾा नाला आहिनि जंहिंमें गुजर नालो आहे, मवाश गोश नालो आहे ऐं औरंगी टाउन नालो आहे, उन्हनि जी जेका सफ़ाई आहे उहा जेको आहे उन्हनि जे हवाले कई आहे, जंहिंजी उन्हनि अॼु हिकिड़ी प्रेस रिलीज़ बि जारी कई आहे जंहिंमें उन्हनि ॿुधायो त उन्हनि 3 नालनि मां उन्हनि हिन वक़्त ताईं 20,000 टन कचिरो जेको आहे उहो कढी छॾियो आहे। सिंध हुकूमत जो चवणु आहे त स्वीप प्रोग्राम तहत जेको वर्ल्ड बैंक पैसो ॾिनो आहे उहो हिकिड़ो कर्ज़ु आहे जेको सिंध हुकूमत खे वापसि करिणो आहे अॻिते हली, पर हिन वक़्तु सिंध हुकूमत उन ते कमु करे पई। रुॻो नाला न, पर जेको मुकमल तौर ते कराची जे सेवरेज ऐं ड्रेनेज जो निज़ाम आहे उनखे उन ते उहो प्रोग्राम आहे जंहिं तहत उहो कमु थिए पियो ऐं उनखे शफ़ाफ़ बणाइण लाइ सिंध हुकूमत जो जी दावा आहे या सिंध हुकूमत जो चवणु आहे त नेस्पाक जी निगरानी में सॼो कुझु थिए पियो। ईअं न आहे त उन्हनि जी नालनि जी खोटराई जा के ठीका ॾिना विया आहिनि, नालो साफ़ थियो या न थियो, पर उहे पैसा उन ठेकेदार खे मिली वेंदा। हिन दफ़े इहो सिस्टम रखियो वियो आहे त जेतिरा टन कचिरो या जेतिरो वज़न कचिरो जेको आहे लैंडफिल साइड ते पहुचंदो, डंप थींदो, ओतिरे हिसाब सां उन्हनि खे पैसा ॾिना वेंदा। उन हिसाब सां उन्हनि जो को हिकिड़ो फिक्स कयो आहे टन जे हिसाब सां। त जंहिं करे सिंध हुकूमत जो चवणु आहे त हिन वक़्तु या हिन भेरे नालनि जी सफ़ाई में जीअं गुज़िरियल वक़्तनि जी भेट में के घपला लॻंदा हुआ, करप्शन थींदी, उनखे तरीक़ेकार उनजो जेको आहे शफ़ाफ़ बणायो वियो आहे। हाणे जेको आहे लैंडफिल साइड ते जेतिरो कचिरो पहुचंदो ओतिरो ई पेमेंट थींदी। ठीकु शबीर, इहा ॻाल्हि त ज़ाहिर सम्झ में अचे थी, जिते बरसाति खां पोइ मिसाल तौरु 4 कलाकनि में पाणी गुज़रणु घुरिजे उते 2-3 ॾींहं लॻी वञनि था, इहा शइ सम्झ में अचे थी। हाणे नालनि जी सफ़ाई बि थिए थी, पर जेको असुलु मामिलो आहे अॾावतुनि वारो, इन ते फोकस सिंध हुकूमत बि छो न पई करे ऐं कहिड़ा मसइला इन में साम्हूं अचनि पिया? बिल्कुलु पहिरियां ॾिसणो इहो पवंदो मिराज त ही जेके अॾावतूं ऐं कब्ज़ा आहिनि उहे के हाणे साल ॿिनि में 8-10 सालनि में न थिया आहिनि। हिननि जे कब्ज़नि जी कहाणी जेका आहे उहा ईअं ई चाइना कटिंग वांगुरु ॾहाका साल पुराणी आहे। ऐं तक़रीबन जेके शहरी इदारा आहिनि या ख़ासि तौर ते कराची शहर MQM जे मातहत रहियो आहे या MQM जे अंडर रहे पोइ शहरी हुकूमतनि जे हवाले सां हुजे या ॿिए कंहिं बि तरीक़े सां, पर उनजो जेको वागूं आहिनि ईअं सम्झो शहर जूं या शहरी इदारा उहे तक़रीबन MQM जे मातहत रहिया आहिनि, सवाइ नेमतुल्ला ख़ान वारे दौर जे मां सम्झां थो। तंहिंजे करे हीअ जेके सॼो कुझु आहे उनजो सॼो ब्लेम जेको आहे सिंध हुकूमत ते हिन महिल जेको ॾिनो पियो वञे, मां सम्झां थो इहा नाजाइज़ी बि आहे। पर सिंध हुकूमत खे बि इन्हनि मामलनि ते जेतिरो सोचणु घुरिजे, एफर्ट्स वठणु घुरिजनि, उहे न वरिता विया आहिनि। पोइ कुझु सियासी मसइलतूं थियनि थियूं, कुझु मामला थियनि था, छाकाणि त कब्ज़ा एतिरा त पुराणा थी विया आहिनि, माण्हुनि जो अॾावतूं थी वञनि जो कंहिं माण्हू खे हिकु हंधि तां ॿिए हंधि लॾाइण या उतां कढणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। त जेकर हिकिड़ो माण्हू उते सेट थी वियो आहे त जॾहिं तव्हां उते पहुचो था मशीनूं खणी, त उहे माण्हू ॿाहिरि निकिरी था अचनि, एहतजाज थियनि था, उन्हनि खे सियासी सपोर्ट हुजे थी, वॾियूं वॾियूं हिते माफ़ियाऊं वेठियूं आहिनि, उन्हनि खे मुंहुं ॾियणु वॾो मसइलो हुजे थो। ऐं रुॻो इहो बि न आहे, पर जहिड़ा बि हिते थिया आहिनि कब्ज़ा छॾाइण ते असां पाण ॾिठो आहे, जहिड़ा थियनि था ऐं पोइ मामला ॾाढा ख़राबु थियनि था। हाणे सिंध हुकूमत जो चवणु आहे त हीअ जेके बरसातूं आहिनि हीअ स्पेल गुज़री वञण खां पोइ सेप्टेंबर महीने में जीअं NDMA आहे ऐं ॿिया जेके इदारा आहिनि मुल्क जा जेके चाहिनि था त कराची शहर में नाला साफ़ थियनि ऐं नालनि तां कब्ज़ा ख़तमु थियनि, त उन्हनि इदारनि सां गॾिजी सिंध हुकूमत जो प्लान आहे त सेप्टेंबर महीने में बाक़ाइदा कब्ज़ा छॾाइण वारी मुहिम जेका आहे उहा शुरू कई वेंदी, जंहिंमें उन्हनि जो चवणु अॻु में ईअं थींदो त असां जॾहिं कब्ज़ा छॾाइण पहुचंदा हुआसीं त लोअर जेके कोर्टूं आहिनि अदालतूं आहिनि उहे स्टे ऑर्डर ॾेई छॾींदियूं, पर हाणे सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जी जजमेंट्स मौजूदु आहे, जंहिंजे करे लोअर कोर्टूं जेके आहिनि उहे स्टे ऑर्डर नथियूं ॾियनि। उन्हनि जे करे इहो फ़ाइदो आहे, असांखे बेनिफिट आहे ऐं हू चाहिनि था त हिन भेरे उन्हनि जी कोशिशि आहे त सेप्टेंबर खां पोइ इन्हनि वॾनि नालनि तां कब्ज़ा जेके आहिनि उहे हटाइण शुरू कया वेंदा, पर लॻे नामुमकिन थो ऐं ॾाढो ॾुखियो आहे। ज़ाहिर उहो सर्कुलर रेलवे में असां ॾिसी चुका आहियूं, बि केतिरे प्रोग्राम कया आहिनि। अच्छा शबीर, इहो ॿुधाइजो, ज़ाहिर माज़ी में असां मुख़्तलिफ़ वक़्तनि में ॾिठो आहे MQM बि असांखे काफ़ी हिन मामले ते
नज़र ईंदी एक्टिव थींदे। हिन भेरे मेयर बि ज़ाहिर नथो थिए ऐं हिन भेरे उहो जेको किरदारु आहे उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत वाज़े तौर ते निभाए पई। मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियनि थियूं, कॾहिं शहर खे वफ़ाक़ हवाले करण जूं, कॾहिं गवर्नर राज जूं। त मजमूई तरह सां ही जेको सियासी तरीक़े सां शयूं हलनि पियो कराची में, छा जेका ही जेको बरसाति जो स्पेल आहे, छो त हिन भेरे वफ़ाक़ पारां NDA में FWA खे बि ज़िम्मेदारी ॾिनी, इन खां पोइ इम्कान आहे अहिड़ी कंहिं शइ जो, या हिन भेरे ख़ामोशी हूंदी घटि में घटि? मिराज, वफ़ाक़ी PTI जी जीअं वफ़ाक़ी सरकार आई आहे त ईअं सम्झो त पहिरें ॾींहं खां ई वठी जेका हितां जी क़यादत आहे PTI जी, उन इमरान ख़ान ते या PTI जी पंहिंजी जेका वफ़ाक़ी सरकार आहे उन ते इहो ज़ोर बार विझणु शुरू कयो त कीअं बि करे सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे, सिंध हुकूमत खे रहण ॾिनो वञे, पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत खे। पर अरिड़हीं तरमीम ऐं आइनी जेके मामला ऐं मुंझर आहिनि उन्हनि जे करे मां सम्झां थो त उहो जेको ख़्वाबु हो उन्हनि जो साबिया नथो थिए ऐं सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वाज़े अक्सरियत जेका आहे उहा आहे, जंहिंजे करे उन्हनि लाइ ॾाढो ॾुखियो आहे। ऐं मां नथो सम्झां त को सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत खे एॾो को किराइणु सफ़ा सवलो आहे या उते गवर्नर राज लागू करे सघिजे थो, मूंखे नामुमकिन लॻे थो आइनी तौर ते। बाक़ी हाणे गैर आइनी तौर ते या ॿिया मामला जेकॾहिं थियनि त उहो कुझु बि थी सघे थो असांजे मुल्क में। ऐं तव्हां जेका ॻाल्हि कई पिए त हिन ते ई सियासत पई थिए असां वटि। ॾिसो न, PTI वटि PTI कराची जे लाइ चए थी त कराची सां ज़ुल्म नाहक आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका सूबाई सरकार आहे उन कुझु न कयो आहे सिंध में या ख़ासि तौर ते सिंध जे गाज़ी शहर कराची में। पर पाण जेकॾहिं तक़ाबली जाइज़ो वठूं त हितां PTI जा 14-15 MNAs आहिनि। उनखां अलावा हितां 3-4 हुननि जा वफ़ाक़ी वज़ीर चूंडिया आहिनि। ख़ुदि वज़ीर आज़म इमरान ख़ान हितां चूंडिजी चुको आहे, पोइ उहो तक ख़ाली कयो सदर हितां जो आहे। त PTI जी वफ़ाक़ी सरकार खे कराची एॾो वॾो मैंडेट ॾिनो कराची जे शहरनि, त उन्हनि हिन वक़्त ताईं छा ॾिनो आहे कराची खे? नतीजे तौर तव्हां ॾिसंदो कुझु बि न ॾिनो आहे। अली ज़ैदी जेके नाला साफ़ करण वारी मुहिम शुरू कई, उनमें हुन छा कयो? कुझु बि कोन कयो। माण्हुनि खां चंदा गॾु कयईं, उहे पैसा काॾे विया हिन महिल ताईं कंहिंखे का ख़बर कान्हे। पोर्ट कासम ऐं ॿियूं जेके अथॉरिटी जेके ॿिया हुनजे मातहत आहिनि हुनजी मिनिस्ट्री जे हेठां, उतां हुन फंड्स जेके आहिनि उहे वरिता। उहे फंड्स केॾा विया हिन वक़्त ताईं उन्हनि जो को हिसाब किताब कोन्हे। तव्हां ॾिनो त न आहे कुझु कराची खे, पर कराची वारनि खे रहंदो फुरे वरितो आहे। ईअं ई तव्हां हिन महिल वेंदो कराची जे रुॻो उन्हनि तकनि में जितां PTI जा माण्हू चूंडिया आहिनि, ख़ासि तौर ते MNA, तव्हां उते वञो त माण्हू छा था चवनि? माण्हू था चवनि त असांखे PTI कुझु बि न आहे ॾिनो, धोखो कयो आहे असां सां, असांजे वोट सां जेको आहे वोट बैंक सां धोखो थियो आहे। सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सरकार सिंध सरकार ते जेतिरी तनक़ीद कजे उहा करे सघिजे थी, को मसइलो कोन्हे, थियणु बि घुरिजे। 10-12 साल थी विया आहिनि उनखे हिते, जेतिरो कमु करणु घुरिजे शायदि उहो न करे सघी आहे। उन्हनि जो मौक़ो फ़ाइदो उन्हनि खे काफ़ी मुंझारा बि आहिनि या असां कमु कयो बि आहे। पर ॾिसणो इहो आहे त जॾहिं PTI जी वफ़ाक़ी सरकार खे 2 साल गुज़री विया आहिनि ऐं जॾहिं चयो वञे थो त कराची हिन मुल्क खे हलाइण वारो शहर आहे ऐं ही मईशत जो हब आहे, त पोइ ऐं जॾहिं हुननि खे हितां मैंडेट बि मिलियो आहे त हुननि छा कयो? हुननि बि कुझु कोन कयो आहे सवाइ सियासत जे। सियासत थिए पई। अॻु में कराची जा गटर ऐं नाला MQM वारा बंदि कंदा, हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा चवनि था त उहो कमु हाणे PTI वारनि संभाले वरितो आहे। वॾा पत्थर हाणे हुननि जी दवाऊं आहिनि, हुननि जा इल्ज़ाम आहिनि, त वॾा पत्थर हाणे नाला बंदि कया विया आहिनि। ऐं असां CCTV फुटेजिस घुराईंदासीं, उन्हनि माण्हुनि खे ॾिसी निशानदेही करे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। त हीअ जेका हिते असां वटि पॉलिटिक्स हले पई, गटर जी, नाले जी, बरसाति जी, उहा पॉलिटिक्स हिते कराची शहर में हले पई। पर सिंध सरकार पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध सरकार खे शायदि कराची खां ॿाहिरि ॿिया शहर नज़र नथा अचनि। तव्हां हुनजी प्रेस कॉन्फ्रेंसूं ॾिसंदो सूबाई वज़ीरनि जो, सिर्फ़ु गुजर नालो हुननि जे ज़हन ते हूंदो, गुजर नाले जी सफ़ाई थिए पई, फलाणे नाले जी सफ़ाई थिए पई। वाह, कराची खां ॿाहिरि बि ॿिया शहर आहिनि। हैदराबाद जी छा सूरत हाल आहे, सखर जी छा सूरत हाल आहे, मीरपुर ख़ास जी छा सूरत हाल आहे। पर उते असांखे उते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जेको कुझु करणु घुरिजे न पई करे, पर उते शायदि उहा अपोज़िशन न आहे, तंहिंजे करे सॼो फोकस हिते आहे। सो हिते इहो रहणो आहे, इहो प्रेशर डेवलप करण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ते इहो प्रेशर जेको आहे डेवलप करण लाइ इहे इल्ज़ाम रहंदा, इहा सियासत जेका आहे रहंदी। त हाणे अॼु थी वञे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूबाई सरकार, हिते गवर्नर राज अॼु थो लागू थिए, सुभाणे थो लागू थिए, पर थिए कुझु कोन थो। असां हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि आहे गुज़िरियल साल असां इहो बि ॿुधो अथव हाणे इन हाउस तब्दीली ईंदी, पाकिस्तान पीपल्स पार्टी में ग्रुप जुड़ी विया आहिनि ऐं मेंबर टुटी विया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा। बसि हाणे इहो आदम एतमाद सियासी पॉइंट स्कोरिंग था थिए। वॾी महिरबानी अवां जी शबीर प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, मजबूरी तरह सां
जे जाइज़ो वोट जे कराची जी सूरत हाल जे हवाले सां त कराची में जेके नालनि जी सफ़ाई जी ज़िम्मेवारी आहे उहा शहरी हुकूमत जे अंडर अचे थी। हिन वक़्तु ताज़ो ई वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां NDA चेयरमैन खे जॾहिं कराची मोकिलियो वियो, उन्हनि खे ज़िम्मेवारी ॾिनी वई त उन्हनि पारां 3 नाला साफ़ करण जो चयो वियो ऐं उन्हनि जी इहा बि दावा आहे त लॻभॻि उहे जेके 3 नाला आहिनि उन्हनि मां 80% जेको गंद हो, कचिरो हो, उहो उन्हनि पारां कढी वरितो आहे। पर जेके ॿिया 35 नाला आहिनि उहे हिन वक़्तु बि स्वीप KMC ऐं नेस्पाक साफ़ कनि पिया। इहा सियासत गुज़िरियल केतिरे ई अरसे खां हले पई शहरी हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत विच में, पर को बि नतीजो हिन वक़्त ताईं नथो निकिरे। नतीजो ओसि ताईं न निकिरंदो जेसि ताईं थियल ग़ैर क़ानूनी कब्ज़नि खे नालनि तां हटायो न वेंदो। इन खां अलावा बि पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। अॼु CCI जो इजलास वॾे वक़्त खां पोइ थियो आहे ऐं हुन सां गॾोगॾु पार्लियामेंट जो गॾियल इजलास पियो थियो आहे, हुन ते बि ॻाल्हाईंदासीं। वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार प्रोग्राम जे हिन समय पाण ज़िक्र कंदासीं। अॼु गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास थियो आहे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि, जंहिंमें चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि पारां शिरकत कई वई। इजलास में 8 नुकाती एजेंडा ते गौर कयो वियो ऐं इजलास में सिंध हुकूमत जी जेका तजवीज़ हुई ओगरा ऑर्डिनेंस 2020 जे हवाले सां, उन में तरमीम ते सिंध हुकूमत जी तजवीज़ ते पिणु गौर कयो वियो आहे। जॾहिं त चश्मा राइट बैंक कैनाल जे लोअर पोर्शन जो कंट्रोल पाणी वसीलनि वारी वज़ारत खां वठी पंजाब हवाले कयो वियो आहे। हिन मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर साफ़ी ऐं तज्ज़िया निगार सिद्दीक़ साजिद साहब। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम अस्सलाम। सर जी बताइएगा, अब आज बहुत अरसे के बाद काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट का इजलास हुआ है और कौन से फैसले सामने आए हैं, क्या एतराज़ात हुए हैं इजलास में? जी देखिए, जो मुश्तरका मफादात कौंसिल का इजलास था, उस इजलास में वज़ीर आज़म इमरान खान की ज़ेर सदारत होने वाले इजलास में जो है वो मुतअद्दिद जो अहम फैसले थे उनकी मंजूरी जो है वो दी गई है। और साथ ही साथ एक तो सूबों की जानिब से ये एतराज़ भी सामने आया कि ये इजलास जो है वो होना चाहिए पूरे शेड्यूल के मुताबिक, और क्योंकि ये 42वां इजलास भी काफ़ी तख़ीर से शुरू हुआ और इसके लिए जो हुकूमत सिंध से मुसलसल खतूत भी लिख रही थी और उन्हीं का ये मुतालबा था कि जो ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी ऑर्डिनेंस 2002 उसमें जो है वो तरमीम की जाए। और इस सिलसिले में आज उन्होंने एक टास्क जो है वो वज़ारत पेट्रोलियम को दिया है कि वो एक मैकेनिज्म बनाए ताकि सूबों के साथ मिलकर इस मामले को हल किया जाए कि जहां से तेल और गैस निकलता है उस सूबे को उसका ज्यादा हक जो है वो दिया जाए। और उसके साथ साथ फिर हुकूमत पाकिस्तान की एक रिक्वेस्ट थी कि जो लोअर पोर्शन चश्मा राइट बैंक कैनाल का उसको वजारत पानी और बिजली से लेकर हुकूमत पंजाब के सपोर्ट कर दिया जाए। और इस मामले के ऊपर जो है वो एक कमेटी जो है वो कायम कर दी गई है जिसमें इरसा हुकूमत पंजाब खैबर पख्तूनख्वा के नुमाइंदे जो है वो शामिल हैं और इसके ये मामला इसको जो है वो देखेगी। फिर दूसरा जो था नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट एंड बेसिक एजुकेशन कम्युनिटी स्कूल, इस वाले से ये फैसला किया गया है कि ये जो बेसिक स्कूल्स हैं, टीचर्स हैं, स्टूडेंट्स हैं, इनको वज़ारत तालीम से लेकर जो है वो मुतलका सूबे जो है सिंध समेत उन सब के हवाले जो है वो कर दिया जाएगा और ये प्रोसेस जो है वो आइंदा माली साल से कबल इसको मुकम्मल कर दिया जाएगा। उसके साथ साथ फिर जो वज़ारत तालीम थी उनको भी ये हदायत की गई है कि वो सूबों के साथ कंसल्ट करें कि एक ऐसा महंगी वाला इंटीग्रेशन प्लान बनाया जाए जो कि जिसके तहत जो तालीमी निसाब है वो यकसा हो और सूबों को जो एतराज़ात तालीम के इशू के ऊपर होते हैं उनका खात्मा कर दिया जाए। वो इसके साथ साथ फिर जो ये कोरोना वायरस की सूरत हाल थी वो भी कमेटी के सामने रखी गई और हुकूमत ने जो इस वाले से स्ट्रेटजी अपनाई उसको सराहा गया। और ये भी फैसला हुआ कि जो 50% शेयर है वसूलियों का और क्रूड ऑयल के ऊपर दीगर जो पेट्रोलियम मसनूआत हैं उसको भी सूबों के साथ जो है वो शेयर किया जाएगा। फिर मुख्तलिफ किस्म की रिपोर्ट्स थी उनको कंसिडर किया गया और मुख्तलिफ जो फैसले थे जो CCI के माजी के उनके हवाले से भी मुख्तलिफ फैसले सामने आए। एक चीज जिसके ऊपर सिंध का बहुत ज्यादा इतराज सामने आया वो आपको भी बताने की है
वो पानी की तकसीम का मुआहदा है, 1991 का पानी की तकसीम का मुआहदा। इस हवाले से अटॉर्नी जनरल की सरबराही में एक कमेटी जो है वो कायम की गई थी। तो आज CCI को ये बताया गया कि एक टेक्निकल एक्सपर्ट्स की जो कमेटी है वो फेडरल और सूबाई हुकूमतों के नुमाइंदों पर मुश्तमिल है और वो इस मामले को देख रही है ताकि जो पानी की तकसीम है उसमें तमाम जो सूबे हैं उनके एतराज़ात वो अच्छा सिद्दीक साहब, ये जो मामला कुछ अर्सा पहले हमारे सामने आया था, खास करके टेलीमेंट्री सिस्टम के हवाले से, उस पर भी बहस हुआ है। इस पर सिंध का ये एतराज था कि जो इरसा के नुमाइंदगान थे उनकी जो मुअत्तली सामने आई थी उसका फैसला इसी इजलास में होना था। क्या उस पर एक तो बहस हो सका है, दूसरा ये एतराज था जो तकसीम के हवाले से कि जो टेलीमेंट्री सिस्टम लगाया जा रहा था वो ज्यादातर तादाद में सिंध में लगाया जा रहा था और उसको वसीतर मफाद में पूरे मुल्क में नहीं लगाया जा रहा था, जिसके बिना पर ये पता चल सके कि तकसीम पानी की कैसे हो रही है। तो ये मामला डिस्कस में आया है और क्या मुराद अली शाह साहब ने ये चीज भी सामने रखी है आज? बिल्कुल डिस्कस हुआ है और आपको पता है कि टेलीमेट्री निज़ाम के अंदर जो मसाइल हैं, जो वहाँ पे करप्शन हुई थी, उसके लिए एक ऑलरेडी एक कमेटी काम कर रही है। और वज़ीर आज़म ने आज जो ब्रीफिंग थी उसके दौरान उन्होंने कहा कि टेलीमेट्री सिस्टम की जो इंस्टॉलेशन अब होगी उसमें हर सूबे के अंदर ये निज़ाम जब लगाया जाएगा तो उनकी जानिब से ही कहा गया कि इसको अमल को तेज किया जाए और माजी में अगर इसका गलत इस्तेमाल हुआ है तो जिन लोगों ने किया है उसके लिए ऑलरेडी एक कमेटी जो है उसके ऊपर जो है वो काम कर रही है। दूसरा जो आप बात कर रहे हैं तकसीम का मुआहदा, आपको पता है कि उसके ऊपर दो सूबों के ज्यादा एतराजात हमेशा से रहे हैं, बलोचिस्तान के और सिंध के। क्योंकि बलोचिस्तान का ये एतराज है कि सिंध जो है वो उसको पूरा पानी नहीं देता और जबकि खैबर पख्तूनख्वा वाले यही कहते रहते हैं कि जी हमें तो पानी, उनको इतनी जरूरत नहीं होती। तो वो पंजाब और सिंध की जो टसल है वो भी आपके सामने ही है। तो ये तमाम सब चीजें जो है वो रखी गई हैं, क्योंकि फिर बाद में उनकी अलग से भी एक मीटिंग हुई थी वज़ीर आला की वज़ीर आज़म के साथ। तो वज़ीर आज़म ने इसी बात के ऊपर ही जोर दिया था कि हाँ मांगी के साथ अगर चला जाए तो इस फोरम के जरिए जो बहुत से मामलात हैं उनको हल किया जा सकता है। अच्छा सिद्दीक साहब, आखिर में थोड़ा सा बताइएगा, आज ज़ाहिर पार्लियामेंट का मुश्तरका इजलास हो रहा है और उसमें काफ़ी जो बिल हैं वो लाए गए हैं और हमने देखा था कुछ अर्सा पहले अपोजिशन को कुछ चीज़ों पर एतराज़ात थे, फिर अचानक से आज अपोजिशन की तरफ से जो अपने एतराज़ात थे वो वापस लिए गए और इस पूरे मामले में हमें नेब में जो तरामीम थी वो नज़र नहीं आ रही। ये क्या मामला चल रहा है? क्या मामला चल रहा है जी, सीधी सी बात है, आपको भी पता है। अगर शहबाज शरीफ कमर दर्द का बहाना करके नैब की अदालत में वो आज इजाजत लेकर वहां से आ गया, बिलावल भुट्टो जरदारी अचानक इस्लामाबाद पहुंच गया, तो मैं तो आपसे जब भी प्रोग्रामों में बात करता हूँ, मैंने कब नहीं आपसे कहा कि बिलावल के भी राब्ते हैं, शहबाज शरीफ के भी राब्ते हैं। तो भाई आज उन्होंने इस हुक्म के ऊपर लब्बैक कहना ही था। आज वाहद जमात थी JUI फे या वो कबायली इलाकों का मोहसन दावड़, उन्होंने इन बिल की म्यूचुअल लीगल असिस्टेंस का जो बिल है उसकी मुखालफत की है। बाकी ये तो ऐसे लब्बैक बच्चे जैसे स्कूल के अच्छे बच्चे नहीं होते, उन बच्चों की तरह उन्होंने लब्बैक कहा, इसमें शिरकत की है और सीधी सीधी बात है एस्टेब्लिशमेंट का बिल है, उन्होंने एक्सेप्ट करवाया, इसको मंजूर करवाया। अच्छा, तो जो नेब तरामीम में बातें हो रही थी और कुछ अरसा पहले कमेटी बनी थी उसमें कुछ ले दे के मामलात चल रहे थे, तो वो अब इसको खत्म समझें या फिर वो आगे बढ़ सकते हैं? नहीं, वो अभी आगे बढ़ेंगे। अब ये सारे मामला कुछ लो और कुछ दो के तहत ही हल होंगे, क्योंकि ये मामला कानून साजी का वज़ीर आज़म इमरान खान के हाथ में नहीं है, ये किसी और के हाथ में है। जो उनकी मर्जी होती है वो इस चीज को पास करवा लेते हैं, इससे ज्यादा मैं कुछ नहीं कहूंगा। ठीक सर, और थोड़ा सा अब ये भी बताइएगा, जो एक हम देख रहे थे APC की जानिब चीजें बढ़ रही थी और हमने देखा राब्ते भी हुए, चीजें आगे भी बढ़ रही थी, तो कोई इसका इम्कान है? ज़ाहिर ईद के बाद का जा रहा था, अब तो चीजें आगे बढ़ना चाहिए थी। वो मुशावरत ही हो रही है। आज भी बिलावल भुट्टो की शहबाज शरीफ की मुलाकात हुई है पार्लियामेंट हाउस में, उसमें भी कहा जी जल्द बनाने पर, लेकिन तारीख का फिर अनाउंस नहीं किया। अब से फिर ये तय हुआ है कि दोबारा तमाम अपोजिशन से राब्ते किए जाएंगे और उसके बाद फिर नई तारीख दी जाएगी। ये जानबूझकर गो स्लो की पॉलिसी के ऊपर गामजन है, कुछ इनको इशारे मिले हैं, अब देखें कि उन इशारों को पूरा कौन करता है।
बहुत शुक्रिया आपका सिद्दीक साजिद साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। मजबूरी तरह सां अॼु वॾे वक्त खां पोइ गॾियल मुफ़ादन वारी काउंसिल जो इजलास थियो आहे, जंहिंमें चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि पारां शिरकत कई वई आहे। सिंध हुकूमत जो इहो चवणु हो गुज़िरियल केतिरे अरसे खां त उगरा ऑर्डिनेंस 2002 में तरमीम कई वञे, जंहिंजे हवाले सां जेके बि कुदरती वसीला आहिनि उन्हनि जो हिसो सूबनि खे मिली सघे। उन सां गॾोगॾु टेलीमेंट्री सिस्टम वारो मामिलो बि बहस हेठि आयो आहे। उन में बि इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त चइनी सूबनि अंदरि टेलीमेंट्री सिस्टम लॻाए वञे त जीअं पाणी जी विर्छ बाबति जेके मामला आहिनि उहे क्लियर थी सघनि। उन सां गॾोगॾु पार्लियामेंट जे गॾियल इजलास दौरान बि कुझु अर्सो पहिरियां मुख़ालिफ़ धुर पारां कुझु ते एतिराज़ वारिया विया हुआ, पर अॼु उहे सभु एतिराज़ वापसि वरिता विया ऐं हिकु भेरो ॿीहर मामला गॾियल तौर ते अपोज़िशन जा अॻिते वधनि पिया ऐं उन सां गॾोगॾु जेको नेब वारो मामिलो आहे उहो बि हिन वक़्तु असांखे उते उन ते बि डेडलॉक नज़र अचे थो। इन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने